तुम्हारे शाल खेरा सफ़र ठीक ठाक। हाँ काॾे वञे तो काॾे वञे तो हाँ काॾे वञे तो घर तो वञे। हाँ ठीक आहे। केरु आहे स्कूटर आहे। दोस्तों कानपुर में सारियूं निसरी आयूं आहिनि। हीअ ॾिसो सुठियूं सारियूं थी अथसि पर कुझु किरी पियूं आहिनि। हीअ किरी पियूं आहिनि। हीअ जेके किरी पियूं आहिनि इहे अनु घटि कंदियूं। मालिक लाइ थोरो नुक़सानु आहे। ॾाढी बहितरीनु महिनत थियल आहे। हारी महिनत करनि था ऐं फल वठनि था। हीअ सारियूं ॾिसो हीअ टुकड़ो सारनि जो कयो अथई। अॻिते पालक आहे। हीअ सारियूं हीअ साम्हूं पालक आहे। हीअ पालक ॿ टे लाभ ॾेई करे पोइ हिनखे हराइण छॾां पालक खे। पालक जेकी असां ऐं तव्हां खाऊं था। ऐं किन माण्हुनि थूम कई आहे, गजरूं कयूं आहिनि, गोगड़ूं कया अथऊं। दरगाह कुंवारनि शहीदनि जी ज़मीन आहे, आबाद कई अथऊं। हिन में ॻाढ़ियूं गजरूं पोखियूं अथऊं। अलाह साईं बरकत विझंदुनि ऐं रोज़ी थींदनि पंहिंजी दरगाह जे लाइ। हिन में थूम कई अथऊं। हीअ पंजाबनि जी आहे ज़मीन। हीअ कुंवारनि शहीदनि जी आहे ज़मीन। हिन में ॻाढ़ियूं गजरा कई अथऊं। खजूं लॻल आहिनि। खजूं बि वॾियूं थी वियूं आहिनि। साम्हूं बकरियूं बीठियूं आहिनि। लोलीअ जा लेला बीठा आहिनि। हिकु अयाज़ बपड़ जी अशी बकरी आहे ऐं हीअ लोलीअ जी बकरी आहे। हीअं लेला ॾिना अथसि ॿ नर माद। हिकु त हीअ बीठो आहे, ॿियो किथे आहे? हा हेॾां वेठो अथई, हेॾां वेठो अथई, हेॾां वेठो अथई। अस्सलाम वालेकुम दोस्तों। दरगाह कुंवारनि शहीदनि ते आहियूं। नमाज़ पढ़ीसीं। नमाज़ खां बाद दुआ दरगाह ते घुरंदासीं। ऐं हीअ वणनि जी छांग थी हले। उस जे करे सियारो अचण वारो आहे। हाणे छांग थींदी। छांग करे थो नालो कमरुद्दीन। चोटीअ ते बीठो आहे माशाअल्लाह। अलाह साईं ख़ैरु कंदुसि। की छांग हले थी।
पखियुनि जा आवाज़ लातियूं। जी हाँ, अल्लाह साईं सेहत ॾींदो।